अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो अली असगर आहे। असीं हिन लेक्चर में 10हीं क्लास जी एक्सरसाइज़ 15.4 डिस्कस कंदासीं। फाइंड द अननोन, पहिरियों नंबर प्रॉब्लम आहे, फाइंड द अननोन एलिमेंट्स ऑफ द फॉलोइंग राइट एंगल ट्रायंगल। असांखे ख़बर आहे त हिन में ट्रायंगल में 6 एलिमेंट्स हूंदा आहिनि, 3 एंगल्स हूंदियूं आहिनि ऐं 3 साइड्स हूंदियूं आहिनि। टिनी एंगल जो टोटल सम जेको आहे उहो 180 हूंदो आहे। हिकिड़ी एंगल 90 मिलियल आहे, ॿी एंगल 30 मिलियल आहे, ॿी एंगल फाइंड करणी आहे। ही ॿ साइडियूं बि फाइंड करणी, पी ऐं आर। हिननि खे फाइंड करण लाइ असीं ट्रिगोनोमेट्रिक रेशोज़ जी हेल्प वठंदासीं ऐं एंगल फाइंड करण लाइ 90 मां गिवन एंगल सबट्रैक्ट कंदासीं त ॿी एंगल मिली वेंदी असांखे। हीअ 90 ही आहे त हे बि ॿिन्हिनि जो सम 90 हूंदो आहे, 90 हूंदो आहे ॿिनि एक्यूट एंगल जो। ही 90 जी एंगल आहे, राइट एंगल आहे। मेजरमेंट एंगल पी फाइंड करणी आहे। मेजरमेंट एंगल पी बराबर थींदी क्यू माना 90 डिग्री मां असीं ॿी एंगल आर सबट्रैक्ट कंदासीं। 90 मां 30 सबट्रैक्ट कयूं त पी एंगल असांखे 30 मिली वई। हाणे असांखे साइड पी ऐं आर फाइंड करणी आहे। क्यू मिलियल आहे, क्यू जेको आहे हेपाटीन्यूज़ आहे, परपेंडिकुलर जे साम्हूं सॉरी 90 जी डिग्री जे साम्हूं वारो पासो आहे, हेपाटीन्यूज़ आहे। हाणे असांखे जेकॾहिं फाइंड करणी आहे आर पी, पी फाइंड करणी आहे माना पी बेस आहे, हिन जी एडजेसेंट साइड आहे, भरिसां वारी साइड आहे। पी बेस आहे त माना कास थीटा यूज़ कंदासीं। कास थीटा बराबर हूंदो आहे बेस अपान हेपाटीन्यूज़। त बेस असांखे ख़बर आहे ही पी आहे ऐं क्यू हेपाटीन्यूज़ आहे, साम्हूं वारो पासो 90 जे। हिननि जा वैल्यू पुट कयूं। साइन एंगल 30 आहे, एंगल ही आहे 30 एंगल जो कास 30 जो वैल्यू आहे स्क्वायर रूट 3 अपान 2, हेॾां पी अपान 1, 1 सां पी खे डिवाइड कंदा साॻियो ई पी मिलंदो। पी इज़ इक्वल टू स्क्वायर रूट 3 अपान 2, साइड मिली वियो, हिकु एंगल बि मिली वई, साइड मिली वई। हाणे ॿी साइड आख़िरी इहे फाइंड कंदासीं आर। आर परपेंडिकुलर आहे, हिन जो साम्हूं वारो पासो आहे एंगल जो, गिवन एंगल जे साम्हूं वारो पासो आहे परपेंडिकुलर आहे। साइन थीटा तिनि जा यूज़ कयूं। परपेंडिकुलर अपान हेपाटीन्यूज़ आहे साइन, परपेंडिकुलर आर आहे ऐं हेपाटीन्यूज़ क्यू आहे। साइन 30 इक्वल टू आर अपान 1, साइन 30 जो वैल्यू 1 अपान 2 आहे, आर अपान 1 माना आर जो वैल्यू 1 अपान 2 मिली वियो। आंसर कहिड़ो मिलियो? हिकु ही एंगल मिली वई असांखे 60, ॿियो आंसर ही, टियों आंसर ही, 3 जवाब मिलिया असांखे। 3 मुख़्तलिफ़ शयुनि जा जेके रिक्वायर्ड आहिनि उहे मिली विया। प्रॉब्लम नंबर पहिरें जो टियों, जॾहिं ॿ साइडियूं मिलियल हुजनि त पोइ छा कंदासीं? एंगल मालूम कंदासीं। एंगल मालूम कंदासीं। एंगल मालूम करण लाइ असीं फार्मूलो जेके हिननि ॿिन्ही साइडनि खे ॾिसंदासीं त ही छाजे बराबरि आहे। ही परपेंडिकुलर ऐं हिन परपेंडिकुलर ऐं बेस मिलियल आहे। असां मेजरमेंट सां साइड खणूं था, मेजरमेंट एंगल डी, हीअ डी जे हिसाब सां ही परपेंडिकुलर आहे। परपेंडिकुलर अपान असांखे ख़बर आहे टेन थीटा बराबर परपेंडिकुलर अपान बेस। डी परपेंडिकुलर, डी जो वैल्यू पुट कंदासीं स्क्वायर रूट 2 अपान 3 अपान एफ, एफ जो वैल्यू 2 आहे, एफ बेस आहे छो त एडजेसेंट साइड आहे, हिन सां गॾु आहे एडजेसेंट साइड। टेन मेजरमेंट एंगल डी बराबर आहे स्क्वायर रूट 3। स्क्वायर रूट 3 टेन जी कहिड़ी एंगल ते मिलंदो आहे? असांखे ख़बर आहे 60 एंगल थी वई आहे। नाओ हाणे असांखे एंगल हिकिड़ी मिली वई 60, हाणे ॿी एंगल हीअ एफ फाइंड कंदासीं। डी मिली वई 60, हाणे एफ फाइंड कंदासीं। एफ मिलंदी कीअं? 90 मां असां डी खे सबट्रैक्ट कंदासीं, यानी एफ मिली वई 30। हाणे असीं साइड फाइंड कंदासीं, हीअ जेका ई साइड रहियल आहे, ई साइड जेका आहे उहा हेपाटीन्यूज़ आहे। पोइ असां परपेंडिकुलर सां यूज़ कयूं या बेस सां हिन सां यूज़ कयूं। असीं परपेंडिकुलर था खणूं। परपेंडिकुलर खणंदासीं माना साइन थीटा असांखे यूज़ करणो पवंदो, परपेंडिकुलर अपान हेपाटीन्यूज़। साइन एंगल परपेंडिकुलर डी आहे ऐं ई जेको आहे उहो हेपाटीन्यूज़ आहे। डी जो वैल्यू आहे स्क्वायर रूट 2 अपान 3 अपान ई। साइन डिग्री 60 आहे, डी जेका आहे असांखे 60 मिली, 60 जो वैल्यू आहे स्क्वायर रूट 3 अपान 2, 2 स्क्वायर रूट 3 अपान ई। ई जेको आहे हिते डिवाइड में आहे, हेॾे ईंदो मल्टीप्लाई थी वेंदो ऐं ही हेॾे डिवाइड में अची वेंदो। डिवाइड आहे, हिन मल्टीप्लाई में चेंज कंदासीं त स्क्वायर रूट 3 में कटिजी वेंदो ऐं 2 सां मल्टीप्लाई थी वेंदो, आंसर 4 थी वियो। क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 2 बि साॻे तरीक़े सां सॉल्व थी वेंदो। एंगल मिलियल आहे असांखे ऐं ॿी साइड मिलियल आहे। जॾहिं एंगल ऐं साइड मिलियल हूंदी आहे त ॿी एंगल मालूम करे वठंदा आहियूं, उहा थी वई, ऐं साइड बि मालूम कंदासीं। असीं जेका साइड मालूम करणु चाहियूं उहो रेशो यूज़ कंदासीं। असीं कास थीटा यूज़ था कयूं, यानी बेस मालूम करणु, इहो हेपाटीन्यूज़ मालूम करणु चाहियूं था। बेस मिलियल आहे असांखे, बेस 2 आहे ई ऐं सी हेपाटीन्यूज़ मालूम कंदासीं। सी जो वैल्यू थी वियो 4। हाणे अहिड़े तरीक़े सां वरी असीं टेन 60 यूज़ कयोसीं, जीअं असीं ही परपेंडिकुलर मालूम कयूं। बी जो वैल्यू असांखे 60 मिली, बी जो वैल्यू 2 स्क्वायर रूट 3 मिली।
15.4 problem number 3 solve triangle ACB when measurement angle C 90 and ही ब sides मिलियल आहिनि ACB जेका विच में आहे या 90 जी एंगल हूंदी 90 जी एंगल आहे ही ट्रायंगल ठही वियो ACB हिन जूं ही साइड्स आहिनि C जे पासो साम्हूं वारो पासो C A जे साम्हूं वारो पासो A B जे साम्हूं वारो पासो B A जो वैल्यू 10 सेंटीमीटर आहे C जो वैल्यू 10 सेंटीमीटर ब साइडूं मिलियल आहिनि एंगल न आहे मिलियल हाणे ॿिन्हिनि साइडनि जी मदद सां असांखे एंगल फाइंड करणी आहे ही बेस मिलियल आहे हेपाटीन्यूज़ मिलियल आहे हेपाटीन्यूज़ ऐं बेस ॿिन्ही खे यूज़ कंदासीं त कास मिलंदो असांखे कास मेजरमेंट एंगल बी एंगल यूज़ था कयूं बेस अपान हेपाटीन्यूज़ बराबरि आहे ए ऐं सी ॿई मिलियल आहिनि असांखे ए जो वैल्यू सी जो वैल्यू पुट कयोसीं 10 में कटिजी विया कास मेजरमेंट एंगल बी बराबर थियो 1/2 1/2 स्क्वायर रूट 2 कहिड़ी एंगल ते हूंदो आहे कास जी ते 45 ते हूंदो आहे असांखे ख़बर आहे टेबल मां बी मिली ए 45 ए बी अहिड़े तरह सां असांखे 45 मिली वेंदी 90 मां असीं बी सबट्रैक्ट कंदासीं त हाणे असांखे साइड फाइंड करणी आहे हीअ बी साइड फाइंड करण लाइ बी जेको आहे उहो परपेंडिकुलर अपान हेपाटीन्यूज़ यूज़ कंदासीं साइन यूज़ करणो पवंदो असांखे साइन बराबरि हूंदो आहे परपेंडिकुलर अपान हेपाटीन्यूज़ परपेंडिकुलर बी आहे बी अपान हेपाटीन्यूज़ 10 स्क्वायर रूट 2 आहे ये वैल्यू पुट कंदासीं एंगल 45 आहे साइन 45 इक्वल बी अपान 10 स्क्वायर रूट 2 साइन 45 जो वैल्यू आहे 1 अपान स्क्वायर रूट 2 बी 10 स्क्वायर रूट 2 हिते डिवाइड में आहे 10 स्क्वायर रूट 2 हेॾे मल्टीप्लाई थियो 2 में कैंसिल थी वेंदो त आंसर 10 थी वेंदो बी जो आंसर 10 थी वियो यानी टे आंसर मिलिया हिकिड़ो ॿ एंगलनि जा वैल्यू मिलिया ॿ एंगल्स जेके आहिनि उहे 45 आहिनि ईच ऐं टियों वरी साइड जो हिन बी जो वैल्यू मिलियो थैंक यू फॉर वॉचिंग माय वीडियो मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ तव्हांजी महिरबानी दोस्तनि में शेयर ज़रूरु कंदा ऐं दोस्तनि खे ॿुधाईंदा इल्मु फैलाइण सां तव्हांजे इल्म में बि इज़ाफ़ो थींदो ॿियनि जे इल्म में बि इज़ाफ़ो थींदो